ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी नारद मुनीअ जो नियापो ऐं हुन ब्राह्मण जो नियापो ॿुधण खां पोइ इन ॻाल्हि ते पंहिंजी सभा वारनि सां सलाह करणु लॻो त पहिरियां ई जरासंध जी क़ैद मां राजाइनि खे छॾायो वञे या युधिष्ठिर जी सभा में वञी उन जो राजसूय यज्ञ कराइणु घुरिजे। तंहिं ते उद्धव जी श्री श्याम सुंदर खे तमामु सुंदर सलाह ॾियनि था, जंहिंजो वर्णन पाण कल वारी कथा में श्री सुखदेव जी जे मुखां ॿुधो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, इहा सलाह उद्धव जी श्याम सुंदर ऐं नारद जी पसंदि कई ऐं यदुवंशी तमामु ख़ुशि थिया। श्री कृष्ण नारद मुनीअ खे चयो त महाराज, तव्हां मुंहिंजी तरफ़ां वञी पांडुवनि खे चओ त असीं जल्द वटनि अचूं पिया। ब्राह्मण खे बि मोकल ॾेई चयाईं त सभिनी राजाइनि खे वञी चओ त हू धीरज रखनि। मां जल्द उते पहुची सभिनी खे क़ैद खां छॾाईंदसि। इहा अमृत रूपी ॻाल्हि ॿुधी हू ब्राह्मण आसीस ॾेई हलियो वियो। जॾहिं उन ब्राह्मण अची सभिनी राजाइनि खे श्री कृष्ण महाराज जो नियापो ॿुधायो त हू सभु ख़ुशि थी हरि चरणनि जो ध्यानु करणु लॻा। नारद जी इंद्रप्रस्थ में वञी श्री कृष्ण महाराज जो नियापो राजा युधिष्ठिर खे ॿुधायो। श्री कृष्ण भॻवान राजा उग्रसेन वटि वञी पांडुवनि ॾांहुं वञण जी आज्ञा वरिती। द्वारिका जी संभाल वास्ते बलराम जीअ खे उते छॾे पाण सां घणा यदुवंशी ऐं फ़ौज वठी इंद्रप्रस्थ ॾांहुं हलियो। 8 ही पटराणियुनि खे बि सुहिणियुनि पालकीअनि में चाढ़ियो वियो। केतिरा हज़ार हाथी जराएदार ऐं सोनियनि हंबारियुनि सां सिंगारियल साण खणी आई। पाण द्वारिका नाथ जराऊ रथ ते, जंहिं में बिल्कुलु उम्दा गोरा बदल हुआ, तंहिं ते चढ़ियो। वाट में जिते हू रहिया थे उते चङी बाज़ार लॻी थी वेई। जिन मुल्कनि मां श्री कृष्ण लंघियो थे तिन मुल्कनि जे राजाइनि ऐं रईत खे मोहिनी मूरत जे दर्शन करण सां ख़ुशी हासिल थिए थी। उन्हनि बिल्कुलु घणो माल श्री कृष्ण खे भेटा ॾिनो थे ऐं श्याम सुंदर बि उन्हनि खे इज़त ॾेई पोइ मोकल ॾिनी थे। अहिड़ी तरह श्याम सुंदर सभिनी नंढनि वॾनि खे सुख ॾींदो सूरत बंदर जे रस्ते खां थींदो 3 ॾींहं राजा युधिष्ठिर जे शहर खां ॿाहिरि अची पहुतो। तॾहिं कंहिं वञी राजा युधिष्ठिर खे ॿुधायो त महाराज, को दुश्मन तव्हां ते चढ़ाई करे आयो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर नकुल ऐं सहदेव पंहिंजनि भाइरनि खे हाल वठी अचण वास्ते मोकिलियो। जॾहिं नकुल ऐं सहदेव खे श्री कृष्ण जे अचण जो हाल मालूम थियो
तॾहिं उन्हनि ॾाढी ख़ुशीअ मां मोटी अची राजा युधिष्ठिर खे ॿुधायो। राजा ॾाढे प्रेम सां अर्जुन, भीमसेन ऐं ॿियनि ॿाहिरनि रखेश्वरनि सां गॾिजी केतिरो ई असबाब भेटा ॾियण वास्ते खणाए वियो। जीअं ई राजा युधिष्ठिर नज़दीक पहुची श्री कृष्ण जे चरणनि ते पवण भायो, तीअं ई द्वारिकानाथ उनखे पंहिंजी छातीअ सां लाहे खेसि पंहिंजो वॾो ॼाणी उन जे चरणनि ते पाण पंहिंजो मस्तक निवायो। अहिड़ी कृपा त्रिभुवन पतीअ जी ॾिसी राजा युधिष्ठिर ॾाढे प्रेम सां मोहन प्यारे खे बाकुर पाए प्यार करणु लॻो ऐं ॾाढी ख़ुशीअ सां विधीअ मूजिबि उन जी पूॼा कई। वासुदेव नंदन भीमसेन ऐं अर्जुन सां गॾिजी नकुल ऐं सहदेव जिन श्री कृष्ण जे अचण ते शीस निवायो हो, उन्हनि खे खणी छातीअ सां लाथो। ॿिया खत्री राजा वग़ैरह जेके माण्हू राजा युधिष्ठिर सां हस्तिनापुर खां श्री कृष्ण खे ॾिसण आया हुआ, तिन सभिनी खे बि आदर भाव सां विहारियो। राजा युधिष्ठिर कपिड़ो विछाईंदो, चंदन ऐं गुलाब छिड़काईंदो, सोन ऐं चांदीअ जा गुल गोरींदो, केतिरनि ई नमूननि जा बैंड बाजा वॼाराईंदो, ॾाढी ख़ुशीअ सां श्याम सुंदर खे धूम धाम सां पंहिंजे शहर में आंदो। सभिनी स्त्रियनि ऐं पुरुषनि उते जे रहंदड़नि पंहिंजनि दरवाज़नि, दरियनि ऐं खुॾनि ते बि श्याम सुंदर जो दर्शन कयो। मोहिनी मूरत जी शोभा ॾिसी पंहिंजा नेण ठारण लॻा। खुशबूदार फूल ऐं रतन वग़ैरह द्वारिकानाथ तां घोरिया। हिकिड़ी स्त्री ॿिए खे चवण लॻी त ॾिसो, वॾो भाग श्याम सुंदर जी स्त्रियुनि जो आहे जे राति ॾींहुं उन सां रही पंहिंजो जनमु सफल कनि थियूं। ब्राह्मण जरे सां आशीर्वाद ॾिनी। ॿियनि नगरवासियनि पुॼंदे आहार रतन वग़ैरह श्री श्याम सुंदर खे भेटा ॾिना। वासुदेव नंदन सभिनी जो आदर सत्कार कयो। त्रिभुवन पति सभिनी नंढनि वॾनि खे आनंद ॾींदो राजा युधिष्ठिर जे रतननि सां जरियल महिलात में वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।